सुप्रीम कोर्ट की आईनी बेंच ने फौजी अदालतन में आम शहरन के ट्रायल के फैसले खिलाफ इंटर कोर्ट अपील से बुधणी दौरान जस्टिस जमाल खान मंदोखिल पुछाणो कयो त एपीएस असम्बली में गठजोड़ हो त केस फौजी अदालत में छो न हलियो। दहशतगर्दन जो फौजी अदालतन में ट्रायल लाइ आइन में तरमीम छो कई वई। बुधणी दौरान बचाव वारी वज़ारत के वकील ख्वाजा हारिस दलील शुरू कंदे चयो त ॾोह जी नोयत तय कंदी आहे त ट्रायल किथे थींदो। जेकॾहिं कंहिं शहरीअ जो ॾोह हथियारबंद फौज सां लाॻापियल आहे त संदसि ट्रायल फौजी अदालत में थींदो। जस्टिस जमाल खान मंदोखिल रिमार्क्स ॾींदे चयो त हू नियत खे बि ॾिसी सघनि था, पर इहो ॾिसण बि ज़रूरी आहे त ॾोहारी जो मक़सदु छा हो। छा ॾोहारी जो मक़सदु मुल्की मुफ़ाद ख़िलाफ़ हो। वफ़ाक़ी हुकूमत तरफा गाड़ियों की चार्जिंग स्टेशन लाइ बिजली 45 सैकड़ो सस्ती करण जो ऐलान। कुछ महीनन में सस्ती बिजली फराहम करण जो भी ऐलान। कुछ महीनन में खिते की सस्ती बिजली फराहम कंदासीं। तवानाई जी शोबे में सुधारा आंदा पिया वञनि। गुज़िरियल साल के मुकाबले में जुलाई खां नवंबर दौरान गर्दिशी कर्ज़ घटि थियो आहे। बिजली की विर्छ कंदड़ कंपनियन के नुक़सानन में भी घटिताई आई है। डिस्कोज़ में सियासी मुदाखलत बंद कई है। गुड गवर्नेंस के बेहतर बनाए वियो है। मुआशी सरगर्मियों तेज़ करण लाइ वापारी बराबरी के सहूलतूं ॾियणियूं आहिनि। इलेक्ट्रिक व्हीकल्स के हथी वठाइण लाइ कदम खणी रहिया आहियूं। तवानाई वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयई चार्जिंग स्टेशन लाइ टैरिफ में 45 सैकड़ो घटिताई जो फ़ैसिलो कयो आहे। केनालनि में बेराचन ते बंदी सबब सिंध में पीअण के पानी की शदीद अणाट थियण लगी। सिंध यूनिवर्सिटी ऐं मेहरान यूनिवर्सिटी जामशोर में तालीमी प्रोग्राम ऑनलाइन कया विया। सिंध यूनिवर्सिटी 20 जनवरी खां शागिर्दनि के क्लासिस में अचण खां रोकियो। ऑनलाइन क्लासिस हलंदा। मेहरान यूनिवर्सिटी भी 14 जनवरी खां क्लासिस ऑनलाइन करण जो फैसलो करे छॾियो। सिंध यूनिवर्सिटी हैदराबाद कैंपस में 20 जनवरी खां तालीमी सरगर्मियूं मामूल मूजिब हलाईंदी। केबी के फीडर के पक्को करण वारे कम सबब पींझण लाइ भी पानी की सप्लाई घटिजी वई। वाह बंद हुअण करे बदीन खटे सिजावल टंडो मोहम्मद खान ऐं ॿियनि इलाइक़नि में भी पानी की खोट। हैदराबाद में वाटर सप्लाई में वाराबंदी शुरू कई वई। सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वजीरिस्तान स्पिन बम में ऑपरेशन 4 खवारजी माची विया। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान बारूदी मवाद हथियार ऐं गोलियों हथ कई वयूं। मारिजी वियल खवारजी सिक्योरिटी फोर्सेस ऐं शहरन के कत्ल में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी के खात्मे लाइ पुरअज़म आहे। ऑपरेशन गुझे इतला ते कयो वियो। इलाइक़े में खवारजन के खात्मे लाइ क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। सदर आसिफ अली जरदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां ख़वारजन के मारण ते सिक्योरिटी फोर्सेस के ख़राज तहसीन पेश। सदर आसिफ अली जरदारी पारां कामयाब ऑपरेशन ते सिक्योरिटी फोर्सेस की वाखाण। चवे थो सॼी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण हो त इंसानियत के दुश्मनन के नापाक इरादन के ख़ाक में मिलाईंदा रहंदासीं। हुकूमत ऐं फोर्सेस मुल्क मां दहशतगर्दी की पाड़ पटण लाइ पुरअज़म आहे। क़ौम के सिक्योरिटी फोर्सेस के बहादुर जवानन ते फ़ख्र आहे। लाहौर के मुख्तलिफ इलाक़न में गुझे इतलाती CTD जो ऑपरेशन 23 दहशतगर्द मारिजी विया। CTD तर्जुमान मूजिब CTD पंजाब के मुख्तलिफ शहरन में 200 IBO ऑपरेशन किया विया। लाहौर, झेलम, सियालकोट, रावलपिंडी, गुजरात, मियांवाली, सरगोदा और फैसलाबाद में ऑपरेशन किया विया। लाहौर में 7 खतरनाक खवारजन के बारूदी मवाद समेत गिरफ्तार किया वियो। दहशतगर्दन वटां लाहौर के अहम तालीमी इदारन का नक्शा हथ किया विया। दहशतगर्द मुख्तलिफ जायन ते कार्रवाई जरिए खौफ पखड़न चाहिए पिया। हलंदड़ हफ्ते दौरान 9471 कॉम्बिंग ऑपरेशन दौरान 1033 शकी मामून के गिरफ्तार किया वियो। 26 नवंबर ते एहतजाज दौरान ज़ख्मी थियल वधीक ॿिनि कारकुननि ने दम ॾेई छॾियो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर पारां वधीक ॿिनि कारकुननि जे फौत थियण जी दावा। बैरिस्टर गोहर चवे थो हुकूमत जेकॾहिं नेक नियती सां वेहे ऐं संजीदा थिए त मसइलनि जो हल निकिरी ईंदो। असां मुतालबा लिखत में जमा कराईंदासीं।
हुकूमत पीटीआई खां सियासी कैदियन जी लिस्ट घुरे वरिती। सियासी मामलनि बाबति वज़ीर आज़म जो सलाहकार राणा सनाउल्लाह चवे थो उम्मीद त पीटीआई सुभाणे जुडिशल कमीशन बाबति पंहिंजा शर्त ॿुधाईंदी। जॾहिं पीटीआई लिखत में मुतालिबा पेश कंदी त असां पार्टी ऐं इतिहादियुनि वटि खणी वेंदासीं। जमहूरी ऐं सियासी निज़ाम में ॻाल्हियूं बुनियादी जुज़ हूंदियूं आहिनि। मुख़ालिफ़ धुर में हूंदे बि असां ॻाल्हियुनि जा हामी हुयासीं। सिंध हुकूमत तरफ़ां अवामी आगाही मक़ामी टैलेंट खे हथी वठण ऐं आर्टिस्ट जी हिम्मत अफ़ज़ाई जो फ़ैसिलो। सीनियर वज़ीर शहजील इनाम मेमन जी सदारत हेठि कॉन्टेंट एंड प्रोडक्शन ओवरसाइट बोर्ड जो पहिरियों इजलास। नई फिल्म ऐं ड्रामो ठाहींदड़नि जी ख़ुसूसी हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन जी हिदायत। शहजील इनाम मेमन चवे थो सिंध हुकूमत जमहूरी क़दरनि ऐं सिहतमंद मुआशरे खे हथी वठण लाइ पॉलिसी ते अमल दरामद करे रही आहे। कॉन्टेंट एंड प्रोडक्शन ओवरसाइट बोर्ड क़ाइमु करण जो मक़सदु मुआशरती वाद वेझ खे हथी वठणु आहे। तख़लीक़ी ड्रामा ऐं फिल्म ठाहींदड़ प्रोडक्शन हाउसिस जी हिम्मत अफ़ज़ाई कई वञे। तख़लीक़ी कम खे बोर्ड जी मंज़ूरी सां गॾु मुकमल करण लाइ ज़रूरी माली मदद बि फ़राहम कई वेंदी। ईंदड़ हफ़्ते ताईं प्रोडक्शन हाउसिस खां उन्हनि जे कम बाबति बुनियादी ख़ाको तलब करण ते ज़ोर। ईंदड़ बोर्ड इजलास में प्रोडक्शन हाउसिस जे कम जो जाइज़ो वरितो वेंदो। आलमी बैंक फ्रेमवर्क तहत पाकिस्तान के $20 अरब ॾियण जो वाइदो करे वरितो। इक़्तिसादी मामलनि वारी डिवीज़न मूजिबि वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ जी कोशिशुनि सां मुआशी मवासे कामयाबियुनि जो सफ़र जारी। आलमी बैंक 10 सालनि जे मुल्की पार्टनरशिप फ्रेमवर्क तहत $20 बिलियन ॾियण जो वाइदो कयो आहे। आलमी बैंक अटकल 3/4 हिसो इंटरनेशनल डेवलपमेंट एसोसिएशन ज़रिए फ़रहाम कंदी। जारी कयल बयान में चयो वियो आहे त बाक़ी रक़म आलमी बैंक फॉर रिकंस्ट्रक्शन एंड डेवलपमेंट तहत फ़रहाम कई वेंदी। लेस्को में बिजली चोरी रोकने वसूली लाइ ISI, MI ऐं रेंजर्स से ॿधल यूनिट क़ाइमु। वफ़ाक़ी हुकूमत लाहौर इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी जी मदद लाइ सेक्टर कमांडर सिविल आर्म फोर्स रेंजर्स ISI, MI ऐं ॿियनि ऑफिसरनि ते ॿधल डिस्को सपोर्ट यूनिट क़ाइमु करे छॾियो। दस्तावेज़नि मूजिबि पावर डिवीज़न वारी वज़ारत तरफ़ां चीफ एग्जीक्यूटिव लेस्को इंजीनियर शाहिद हैदर उन सपोर्ट यूनिट जो डायरेक्टर हूंदो। सेक्टर कमांडर सिविल आर्म फोर्सिस रेंजर्स उन जो को डायरेक्टर हूंदो। डिस्को सपोर्ट यूनिट जे ॿियनि मेंबरनि में FIA मिलिट्री इंटेलिजेंस ऐं ISI जा ग्रेड 18-19 जा ऑफिसर, IG पंजाब पारां नामज़द कयल ग्रेड 18 जा ऑफिसर ऐं कमीशन लाहौर पारां नामज़द कयल ग्रेड 18 जा ऑफिसर शामिल। सुभाणे खां पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध जो इम्कान। ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोल जी क़ीमत में 3.53 पैसा फ़ी लीटर इज़ाफ़े जो इम्कान। डीज़ल जी क़ीमत में 3.66 रुपया फ़ी लीटर वाध जो इम्कान ज़ाहिर। ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वाध अॼु राति खां लागू थियण जा इम्कान। मटियारी वेझो ट्रैक्टर ट्रॉली जे टक्कर में बॼणा फौतनि जी सुञाणप इमाम बख्श ऐं मोहम्मद ब्रोही तौर थी। नओं कोजे बाईपास ते ट्रक जो मोटरसाइकिल सां टक्कर। हिकु ॼणो मौके ते फौत, हिकु सख़्तु ज़ख़्मी, लाश अस्पताल मुंतक़िल। न्यू सईदाबाद वेझो क़तल थियल ॻोठाणे जो 3 ॼणनि ते केस दाख़िल। मारिजी वियल पीरसन जे भाउ जी फरियाद ते 2 भाइरनि समेत 3 ॼणनि ते केस दाख़िल। पुलिस जवाबदारनि जे 2 वेझनि माइटनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॻोठ अब्दुल वाहिद बुरड़ो में गुज़िरियल ॾींहुं नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में हुसैन बख्श मारिजी वियो हो। टंगवाणी वेझो अञातल हथियारबंदनि हथां बॼण अगवा। ॻोठ मोहम्मद हयात खोसो में अञातल हथियारबंदनि पाणी जे वारे ते वयल गुलसन खोसो ऐं मोरज़ादो खोसो खे अगवा करे विया। तालके में अगवा थियल मुग़विन जो अंग वधी छह थी वियो। पुलिस हिन वक़्त ताईं कंहिं बि मुग़वी खे बाज़ियाब न कराए सघी। उमरकोट में रोड हादसे में फौत थी वियलनि जो आख़िरी रस्मूं अदा कई वयूं। हिक ई घर जे 4 भातियुनि जा मड़ खॼण ते माहौल सोगवार। हर अख आली। सोग में माली बिरादरी जे दुकानदारनि पंहिंजो कारोबार बंदि रखियो। अफ्रीकी मुल्क तंजानिया में मारबर्ग वायरस सबब 8 ॼणा फौत। सिहत जे आलमी इदारे मूजिबि तंजानिया जे इलाइक़े कचरा में
मारबर्ग वबा पखिड़जण सबब 8 ॼणा फौत थी विया। मेंबर मुल्कनि खे वबा बाबति आगाह कयो वियो आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन जे सरबराह टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसस चवणु आहे त तंजानिया में मारबर्ग जा 9 केस साम्हूं आया आहिनि। वायरस सबब 8 ॼणा फौत थिया आहिनि। ईंदड़ ॾींहनि में वधीक केस साम्हूं ईंदा। लॉस एंजलिस जंग सठल ॾेख ॾियण लॻो। ॿेलनि मां लॻल ख़तरनाक बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। बाहि सबब 25 ॼणा सड़ी फौत। 40,000 एकड़ एराज़ी खे नुक़सान जो कातो $250 अरब लॻायो वियो। बाहि विसाइण लाइ कोशिशूं जारी। लॉस एंजलिस जे ॿेलनि में लॻल बाहि जो सबब ॼाणण लाइ जांच शुरू। वाक़िए जी फेडरल ब्यूरो ऑफ एल्कोहल टबैको एंड फायर आर्म्स इंक्वायरी जांच करे रही आहे। जांच कंदड़ इदारे मूजिबि बाहि लॻण जो सबब हिन वक़्तु ॿुधाइण मुमकिन नाहे। वाक़िए जी मुकमल जांच करे उन बाद ई बाहि लॻण जो सबब ॿुधाए सघिजे थो। जांच जे अमल में 75 माण्हू हिसो वठी रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ शोबनि जा माहिर कमु करे रहिया आहिनि। इस्राइली फ़ौज जूं गाज़ा में कारवायूं। हिक ॾींहं में वधीक 63 फ़लस्तीनी शहीद, 281 ज़ख़्मी। हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 46,645 थी वियो। हमास जंगबंदी बाबति मुसवदे ते इतफ़ाक़ करे वरितो। परॾेही मीडिया जी दावा मुआहिदे तहत पहिरें मरहले में यरग़मालियुनि हर हफ़्ते आज़ादु कयो वेंदो।